अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो ख़बरचार टीवी। हाणे ख़बर शामिल कंदासीं कमाल देरो मां जमशेद गोपांग जी रिपोर्ट मुताबिक़ पनवाड़ीअ जे रहवासी वकार बुढ़ो पारां कमाल देरो प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम लॻाईंदे चयो त कमाल देरो SHO ऐं मीर हसन अब्बासी शहर मां मुबाइना तौरु गिरफ़्तार करे थाणे ते सख़्त तशदुद करे मुंहिंजे माइटनि खे कूड़नि केसनि ऐं हाफ़ फिराई फुल फिराईअ जा दाबा ॾेई उन्हनि खां पैसा वठी मूंखे आज़ादु कयो। हिन चयो त SHO कमाल देरो ऐं मीर हसन काफ़ी वक़्त खां हितां जे रहवासियुनि सां नाइंसाफ़ियूं कंदो पियो अचे, पर ख़ौफ़ मंझां केरु आवाज़ बुलंद करण लाइ तयारु न आहे। हिन IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़, DSP कमाल देरो खां मुतालबो कंदे चयो त वरी था मुंहिंजे माइटनि खे घुराइनि, उन्हनि खे था धमकियूं ॾिननि, उन्हनि खे चवनि त तव्हांजो क्रिमिनल रिकॉर्ड आहे, असां हिन खे हाफ फ्राई कंदासीं, फुल फ्राई कंदासीं, हीअं कंदासीं, हुनखे ब्लैकमेल करे हुननि खां पैसा वठी ऐं साईं असांखां हथु कढनि। असांजो मुतालबो आहे DIG नौशहरो DIG खां, SP खां ऐं साईं असांजो शीशन कोर्ट जज खां असांजो इहो मुतालबो आहे त असांजो नोटिस वठी असांजो इंसाफ़ु कयो वञे। 20 खां 30 हज़ार मुंहिंजे खीसे में आहे जेके मूंखां कढी विया। संजय भाउ असांजो मुतालबो इहो आहे त मुंहिंजो नोटिस वठी ऐं मुंहिंजो इंसाफ़ु कयो वञे। जे न त मुंहिंजो इहो हिते प्रेस क्लब जे आॾो डेली मुंहिंजो धरणो हूंदो, बुख हड़ताल करे वेही रहंदुसि। मूंखे पंहिंजे इज़त जो प्लान खपे, इहा मुंहिंजी बेइज़ती आहे। जॾहिं मूंखे